साईं गुलाम रसूल साहब सदर पेटी सिंध, साईं गाजी खान जमाली जनरल सेक्रेटरी पेटे सिंध, साईं असांजो मुख्तियार अहमद सोलंकी साहब डिप्टी जनरल सेक्रेटरी असांजो पेटे मर्कज़, ऐं साईं फारिक साहब अदी अहमद मुंहिंजी आपा, ऐं डिवीज़न जा सदर साहिबान, ज़िले जा सदर साहिबान, ॿिया दोस्त हाल में वेठल सभिनी खे मुंहिंजो सलाम। जीअं साईं शाह साहब चयो जा इतर जा उतर, त असां साईं इतर असां उतर त सवाल पैदा न थो थिए, असां इतर बाक़ी पहिरीं एजेंडा आई पहिरीं एजेंडा आई जेके मुंझल मसला जेके आहिनि उन में हिकिड़ो कमिटमेंट में सॼो माना बैठक कराईंदा हिन में खोड़ सारी असांजी बि हिन में झोल आहिनि, ग़लतियूं आहिनि, त पंहिंजी मदद मां कोन चवंदुसि, पर जॾहिं हिन जा ज़िला अहमदी आहिनि, जॾहिं असांजी अक्सरियत असांजी पूरी सिंध में असांजी अक्सरियत आहे, त असां जेॾी महिल स्ट्रक्चर जे लाइ कराची जेॾी महिल साईं ऐलान कयो त स्ट्रक्चर जे लाइ अचो ऐं उते एहतजाज कयूं, त असीं को रस्तनि में हुयो, को किथे हुयो, साईं जो त असीं ॻाल्हियूं असांजूं थी वयूं ऐं तव्हां वापसि थी वञो, असीं जो जिथे हुयो हर कोई तो वापसि हले, पर थियणु ईअं खपे आ त उते एहतजाज न, पर उते शेड्यूल नथो वञे आ पूरे खैरपुर जो न पूरी सिंध जो ज़िलनि जो शेड्यूल नथो वञे आ, हिकिड़ो ज़िलो खड़ताल ते विया, कॾहिं केरु खड़ताल ते विया, अल्हम्दुलिल्लाह असांजी कामयाबी थिया, अॻु में बि जेको असीं सोलह स्केल वरितो आहे उहो सस्तो त कोन वरितोसीं, उन में बि असांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहियूं, उन में बि दोस्त 350 खां मथे दोस्त फोर्सली ते हलिया विया, उहो असांखे थोरो सस्तो मिलियो, उहो किथे स्ट्रक्चर सां मिलियो, इन ॾुखियाई सां मिलियो, हाणे बि छा इहे असांखे सर्व स्ट्रक्चर जहां वेंदासीं जिदोजहद कंदासीं इंशाअल्लाह ताला कामयाबी पंहिंजे हथ में आहे, ज़रूरु कामयाब थींदासीं पाण। बाक़ी हाणे जेका हैदराबाद में असां जेके इलेक्शन कमेटी जेका चूंडी वई असां हथ मथे करायूं, असीं हथ मथे कयासीं, असीं पूरी जान हिमायत कईसीं त असांखे चूंडियल कमेटी हर सूरत में मंज़ूर आहे, पोइ अलाह हुनखे कंहिं चेंज कयो, 3 मेंबर होदा कोई कंहिं चेंज कया छो, उते तव्हां जवाब ॾियो त असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे, असांजी इलेक्शन कमेटी साॻी रहंदी ऐं इहा साॻी रहे हा। इंडस्ट्रीज डिपार्टमेंट केरु आहे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे बि रस्ता असीं ॾेखारिया कोन, जॾहिं उस्ताद जे गॾु हूंदो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे रस्ता केरु ॾेखारिया, असां ॾेखारिया, असांजे क़ुरान हीअं मर्कज़ अचनि थो हीअं हे असां हीअं हुनखे केरु ॾेखारिया, त इंडस्ट्रीज डिपार्टमेंट केरु थींदी आहे, जॾहिं तव्हां चओ था त फैसला सिंध जा पेटियल जा फैसला हिते वर्किंग कमेटी में थियनि त फैसला हिते थियनि न, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट पहिरीं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट कराई आहे, उतो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खां सॾे सीधा आया त असां छायो, असां हिकु ॿिए ॾींहुं हिकु ढल ॻाल्हायूं, हाणे बि मां चवां थो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे असीं कंहिं बि सूरत में मंज़ूर न कंदासीं, न असांखे मंज़ूरी आहे, असीं हुनजी मुखालफ़त करियूं था ऐं फर्स्ट क्लास ॾांहुं बहितरीन कानूनदान तव्हां सलाह मसलत के दोस्त सां कयो, पूरी सिंध तव्हां सां वेठी आहे, पूरा ज़िला तव्हां सां वेठा आहिनि, तव्हां हिकिड़ो बहितरीन कानूनदान वकील हिकिड़ो सुठो बहितरीन वकील कयो, एडवोकेट कयो, तव्हां स्टे वठो, हिन महिल बि तव्हां वठी सघो था, बाक़ी तव्हां ज़िले जे मथां जेका बि तव्हां ज़िमेदारी आहे त कई त असां हुन ते पूरा रहंदासीं इंशाअल्लाह। हाणे बि उस्ताद खे हिन महिल बि उते जेॾी महिल वञूं था तव्हां साईं मर्कज़ में वेठा हो, असीं 100 था ॿुधूं, पंहिंजे ज़िलनि में सभु दोस्त वेठा आहिनि, जो मां हिकु दिमाग़ ॻाल्हायां सभु दोस्तनि खे मुंहुं ॾियणो थो पए, हर दोस्त पुछनि इलेक्शन जेको इलेक्शन में लड़ंदो उहा ख़बर हुनखे पहुचे कीअं थो खटे, ईअं त मां ॿ लफ़्ज़ हिते चई करे मां हले वियुमि, इलेक्शन मूंखे लड़णी आहे, उते त मां कीअं थो खटां या हारायां, उहो दोस्त मूंखां पुछंदा त तुंहिंजे मर्कज़ असांखे छा ॾिनो, 4 साल थी विया जो तव्हां असांजा
पहले असांजी मां 4 साल का इहो ई हैदराबाद जा फिर में चवंदो आहियां त भाई पेटियल कहिड़ो रुख थी वठंदी वञे, ये पेटियल काॾे थी वञे। सब दोस्त वेठा आहिनि, पहले सब हिन खे हिकु कयो, सब गॾिजी करे हिन खे हिकु कयो, पर असां कंहिं ॿुधी बि कोन। जेॾी महिल ही जेको आहे अॼु तव्हां इख़्तियार घुराए सुठी ॻाल्हि आहे, इजलास भली ॻाल्हि आहे, पर जेॾी महिल फैसला तव्हांजा थियनि था अॻिलनि सां ही इजलास घुरायो, तव्हां फैसला कयो, अॻिली दुर में कयो, सब दोस्त ॿुधनि था, हाणे सभिनी खे न सम्झ में ईंदी ॻाल्हि हिते न बाबा असांजी मौत थी वॾी ॻाल्हि, असांजी मौत त कोन थियूं ॻाल्हियूं, जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं 4-8 दोस्त पाण बि कनि था न ॻाल्हियूं, पर पेटियल खे वॾो धक्का इन महिल उस्ताद जेको प्राइवेट उस्ताद वॾे नुक़सान में आहे। मां कल त ॾेई करे पंहिंजी जॻह ज़रूरु वठंदुसि वञी, पर उस्ताद इन महिल नुक़सान में को मञे या न मञे। पेटियल में जान असां चवंदा ऑक्सीजन फूकियो, ऑक्सीजन फूकियो, ऑक्सीजन कीअं फूकींदी? असां इक़बाल जी फूकी ॾिसूं था त मदन साईं जो काथे नालो हुजे, असां इक़बाल जी फूकियूं कयूं था त मदन साईं जो काथे बयान हुजे, असां मोबाइल खे ॾिसूं था त मदन काथे साईं जो बयान हुजे। हबाई क्लस्टर मथो वञी बीठो आहे, हबाई क्लस्टर जो पूरो फैसलो थी वियो आहे। हाणे जॾहिं उस्ताद जेके हाणे कमु कंदा टीओ क्लास में के में हुनखे रिजल्ट सभु क्यों था अचनि था, जॾहिं इहो उस्ताद जेॾी महिल आईपी जे कस्टडी में हिकिड़े क्लस्टर में 10-20 स्कूलों में जो क्लस्टर में कमु कंदा, हब हिकिड़ो थींदो क्लस्टर में थींदा, सभु विराइजी हिकिड़ा यूनिट ठही वेंदा। इन जो सुठो अॻु में तव्हां हिते आयो आवाज़ बुलंद कयो आहे त बाबा क्लस्टर स्कूलनि जी पॉलिसी जेका आहे जहां जी असांखे इहा पॉलिसी मंज़ूर न आहे, कंहिं बि सूरत में असांखे मंज़ूर न आहे, इहो सॼो पूरी सिंध तव्हांखे लपेट करे आहे। हाणे मथो बीठी आहे, पहिरीं तारीख़ फ़ैसिलो थो थिए पियो, सॼी हुननि जो बजट हर शइ थी वई आहे। हाणे वधीक हाणे थोरा सारियूं ॻाल्हियूं आहिनि, हाणे इहे जेके मिंट वरितासीं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं असां वधीक ॾियूं था, चइबो पंहिंजे दोस्त खे आहे, चइबो पंहिंजे महबूब खे आहे, जेको डिमांड